नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल 8 ॾींहंनि खां हालाणी शहर डेबर मौला जो रवासी 8 सालनि जो शागिर्द सुराज अहमद सोलंकी जी मां सकीना, नानी सना ऐं वेगे पीउ वली मोहम्मद सोलंकी साफ़िन अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजो पुटु घर खां ॿाहिरि रांदि खेॾण लाइ निकितो ऐं घर वापसि न अचण ते असां ॿाहिरि निकिरी पुट जी ॻोल्हा लाइ पाड़े वारनि खां पुछा गाछा कई, पर ॾस पतो न मिलियो। अहिड़ो इतला हालाणी पुलिस खे ॾिनोसीं। हिन चयो त 8 ॾींहं गुज़रण बावजूद बि मूं ग़रीब खे पुटु न मिली सघियो। असां शहर जे चङनि मुड़ुस ऐं पुलिस ॾे काफ़ी दफ़ा पुट जी ॻोल्हा जी मदद लाइ विया आहियूं, पर अञा ताईं कुझु बि न थियो। ख़बर नाहे त मुंहिंजे बचड़े खे ज़मीन ॻही वई या गुम थियल ॿारड़े सुराज अहमद सोलंकी जी मां रोईंदे मीडिया खे ॿुधायो त पुलिस मदद थी करे, केरु बि कोन मदद असां सां करे थो। बसि असांजा मर्द वञनि था हलाणीअ जो चकर ॾेई था अचनि, घुमी फिरी मोटी था अचनि, केरु बि कोन थो ॾसे न वाइसे न। बसि दीन ख़ुदा नी आस रोए रड़े थी पई इनजी मां वेचारी। पीउ बि वञी किरी पियो खूह में, वञी वाह में किरियो। जेको आहे 7 सालनि जी हुनजी उमिरि आहे। असां जेको आहे हितां निकिरी वियो ॿाहिरि, उतां जेको आहे असां पुछा गुछा कई आहे हेॾो होॾो सॼे हालाणीअ में मुल्क में। असांखे किथे ॾस कोन थो पवे। गवर्नमेंट खे इहो अर्ज़ु था कयूं त असांखे पंहिंजो बचो जेको आहे वापसि करे, असांखे किथां ॻोल्हा करे असांखे पंहिंजो मोटाए ॾियनि। मुंहिंजी कंहिं मदद हींअर त न कई आहे, न मुंहिंजी कंहिं पुलिस मदद कई आहे। मुंहिंजो बचो अॼु 7-8 ॾींहं त मुंहिंजो बचो यको गुम थी वियो आहे बि मूंखे हिकिड़ो बचो, ॿियो औलाद बि मूंखे कोन्हे, पीउ बि कोन्हे, पीउ बि हुनजो कोन्हे को, वफ़ात करे हुनजो पीउ बि कोन्हे। मां हिकिड़ी आयसि, मां माना मुंहिंजी ॿुधनि बि मुंहिंजी भाउ कान्हे का, मां खे आहे हिकिड़ो मुंहिंजी बिलावल भुटो मुंहिंजी मदद करे, मुंहिंजो बचो मूंखे ॻोल्हे ॾे। नंढड़ो आहे पीउ, मां खे बि हिकिड़ो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।